डीआईजी सखर एसएचओ पनवाकल के पुट की शादी में रूपोश जवाबदार की शिरकत जो नोटिस वरतो। डीआईजी सखर मामले जो नोटिस वठंदे एसएसपी सखर के जांच जो हुकुम दे छो। अवां के आगाह कर रहा आहियूं अहम ख़बर के हवाले से डीआईजी सखर एसएचओ पनवाकल के पुट की शादी में रूपोश जवाबदार की शिरकत जो नोटिस वरतो। डीआईजी सखर मामले जो नोटिस वठंदे एसएसपी सखर के जांच जो हुकुम दे छो। यह अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कर रहा आहियूं त डीआईजी सखर एसएचओ पनवाकल के पुट की शादी में रूपोश जवाबदार की शिरकत जो नोटिस वरतो। डीआईजी सखर मामले जो नोटिस वठंदे एसएसपी सखर के जांच जो हुकुम दे छो। अहम खबर खां के आगाह कर रहा आहियूं त डीआईजी सखर एसएचओ पनवाकल के पुट की शादी में रूपोश जवाबदार की शिरकत जो नोटिस वरतो। डीआईजी सखर मामले जो नोटिस वठंदे एसएसपी सखर के जांच जो हुकुम दे छो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद है सखर खान सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मोड़ उमर। जी मोड़ उमर, डीआईजी सखर नोटिस वरतो आहे, इन बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, डीआईजी सखर एसएचओ शकूर लाखो जे पुट जी शादी में खतरनाक रूपोश जवाबदार जे शिरकत ऐं पैसनि जे घोर वारे वाक़े जो नोटिस वरतो वियो आहे। एसएसपी सखर के जांच ऑफिसर मुक़रर करे इंक्वायरी जेका है रिपोर्ट पेश करण जी भी हिदायत कई वई है। घोटकीअ में कुछ ॾींहं अॻु बासर एसएचओ शकूर लाखो जे पुट जी शादी तकरीब में सिलरा बिरादरी सां तालुक़ रखंदड़ रूपोश जवाबदार जे शिरकत वारे मामले जो डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला जांचड़ नोटिस वरतो वियो आहे। डीआईजी जे तरफ़ां उन वाक़े जी एसएसपी अज़हर मुग़ल के जांच ऑफिसर मुक़रर करे हफ़्ते जे अंदर इंक्वायरी रिपोर्ट भी पेश करण जे हवाले सां हिदायत कई वई आहे। एसएचओ शकूर लाखे जे पुट जे शादी तकरीब में रूपोश सीलरा बिरादरी जे जवाबदार जे शिरकत जे हवाले सां सरदार शहरयार शहर जी तरफ़ां पंहिंजी जान के खतरो ज़ाहिर करे सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, आईजी सिंध गुलाम नबी मेमण, सूबाई घरू वज़ीर दयाल नजार ऐं ॿियनि पुलिस जे ऑफिसरनि खे ख़त बि जेको आहे लिखियो वियो। उन ख़त खां पोइ सरदार शहरयार शहर जे लिखियल ख़त खां पोइ डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला जांचड़ जेको आहे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। शकूर लाखो जेको एसएचओ पनवाकल आहे उनजे पुट जी शादी तकरीब में ॾोहारियुनि जे शिरकत जे हवाले सां एसएसपी अज़हर मुग़ल खे इंक्वायरी जो जेको आहे हिदायत कई वई आहे। जी ठीक है मोड़ उमर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।